नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे कराची का खबर ॾींदा हलूं त कराची के इलाके गडाब में काल रात देर सां सचल ॻोठ पुलिस अब्दुल करीम सियाल के घर में घिड़ी 17 सालन के नींगर अब्दुल हफीज़ के अखियुनि ते पट्टियूं ॿधी खणी वई है। मुतासिर घर के सरबराह अब्दुल करीम सियाल पीपी अगवण अब्बास खोखर, अली नवाज़ बिरोही, रब नवाज़ बिरोही ऐं ॿिनि साफ़ियुनि खे दाहींदे इल्ज़ामनि ते ॿुधाए त रात जे पेट में सचल पुलिस घर चादर ऐं चार दीवारी जो तक़दस पामाल कंदे घर में घिड़ी अब्दुल हफीज़ सियाल के खणी अखियुनि ते पट्टियूं ॿधी मोबाइल में विझी खणी वई है। असां जॾहिं सचल ॻोठ ते पहुतासीं त असांखे सुभाणे ॾींहं जे अचण जो लाइ चई वापसि करे छॾियो। 17 सालन जे अब्दुल हफीज़ ॿुधायो त पुलिस वारा मूं ते सख़्तु तशदुद कंदा रहिया। हिन चयो त मुंहिंजे वात ते टेप लॻाए रड़ियूं करण खां रोके लठूं ऐं 7 पथर हणंदा रहिया। अब्दुल करीम सियाल ॿुधायो त मुंहिंजो पुटु अलकरम फैक्ट्री में मज़दूरी कंदो आहे, मज़दूरी करे बचनि जो पेट पालींदो। हिन चयो त मुंहिंजे बचे खे पुलिस ज़ोरी खणी वञी मूंखे ब्लैकमेल करे चवंदा रहिया त 2 लाख रुपया ॾे, ॿी सूरत में असां छोकिरे खे धाड़ेल ॼाणाए मारे छॾींदासीं। मूं ख़ुदा ऐं रसूल जा वास्ता ॾिना, हिन करे हिन मूंखे 30,000 वठी छोकिरे खे आज़ादु कयो। हिन वज़ीर आला सिंध, IG सिंध, गवर्नर सिंध ऐं ॿिनि आला इख्तियारनि खे अपील कंदे चयो त मूं सां इंसाफ़ कयो वञे। कम कॾहिं लॻंदो आहे, कॾहिं न लॻंदो आहे, पोइ बि चलो हितो हुतो गुज़ारो कयूं था। पुटु मुंहिंजो फैक्ट्री अलकरम में कमु कंदो आहे, त हुते जेको उहो बि दिहाड़ी ते आहे, कॾहिं लॻंदी आहे कॾहिं लॻंदी आहे। असां बिल्कुलु मिसकिन आहियूं। असांजे आले माला या पूरे इलाइक़े खां पुछी ॾिसो या हद जा ऑफिसर पुछनि, असांजी तफ़सीस कनि जो असां गुनाहगार आहियूं त असांखे भले सज़ा ॾियनि, पर जहिड़ी सज़ा वणेनि तहिड़ी ॾियनि। पर हे ज़ुल्म असां सां न आहे जो राति जो माना अची मोबाइल देरि न खंबियूं खयूं विया छोकिरे खे, मां कढ भॻो मान हेॾो होॾो सॼी राति रुलियासीं त बि ॾस न ॾिनो। हुन चयो सुबुह जो विया त हुननि चयो बाबा कोई चए 50,000, कोई 60,000। मां चयो 50-60,000 मां ग़रीब माण्हू काॾों आणींदुसि। पोइ बि कुझु रहम जी नज़र अचे, तुंहिंजो पुटु डकैत आहे। मां चयो भाउ हुन पुटु त मुंहिंजो मज़दूरी कंदो आहे, वधि में वधि एतिरो वेंदो आहे, हेॾे स्नूकर आहे इहे ताईं बसि, बाक़ी वधीक मां छॾींदो ई न आहियां। हुनजे बावजूदि पोइ 8 तारीख़ खयूं, कल्ह सॼो ॾींहुं भॼ डुक करे तोखे मूंखे संगत साथी खे पंहिंजे ॻोठ जे मोज़ ते हो राति पोइ काफ़ी माण्हू मूंसां मूंखे 30,000 पैसा चऊं त 50,000, पोइ 53,000 ते आख़िर डन करे उहो बि थोरो कयूं सम्झो। विचो माण्हू हुया, उन्हनि चयो यार बसि 30 में, पोइ 30,000 वठी मूंखे छोकिरो ॾिनो। छोकिरो वठी आयुमि, पोइ छोकिरे जा हालत इहो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।